अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। अॼु असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में हितां जो मारूफ़ शख़्सियत सहाफ़ी अॻवान जनाब यासीन धारेजो साहब तव्हां स्टूडियो में मौजूदु आहे। यासीन साहब, छा हाल आहे? ख़ैर लॻो पियो, वॾी महिरबानी कमांडो साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। यासीन साहब, तव्हां असांजे हिन स्टूडियो में कीअं था महसूसु कयो? साईं, तमामु घणी ख़ुशी थी तव्हांजे स्टूडियो में अची। असांखे ॾाढो मज़ो थो अचे ऐं असांजी ख़्वाहिश बि हुई ज़िंदगीअ जी त कॾहिं अहिड़ो मौक़ो मिले कमांड सां गॾिजी व्लॉग ठाहिजे। सो अॼु असांजी उहा ख़्वाहिश पूरी थी। वॾी महिरबानी तव्हांजी। जेको ताज़ो तव्हां बि रिपोर्टिंग कई असांजे MN शहरयार ख़ान महर साहब जे बंगले जे साम्हूं, जेको उन जी कोटा मां जेको रोड ठहियो आहे, त अव्हां उनखे कहिड़े नज़र सां ॾिठो? छा उन मां कमज़ोरियूं कोताहियूं तव्हांखे नज़र आयूं? साईं, हिकु त तमामु ख़ुशी थी त पंहिंजो असांजे सियासतदाननि जो हेॾे तवजो थियो ऐं असां सहाफ़ी जेके बि आहियूं पंहिंजो सहाफ़त इहो फ़र्ज़ु सम्झी कंदा आहियूं त असां निशानदेही कयूं, तनक़ीद बराए इस्लाह कंदा आहियूं। पोइ उनखे कहिड़े हिसाब सां ॾिसंदा आहिनि, के दोस्त कहिड़े हिसाब सां ॾिसंदा आहिनि, पर सियासतदाननि जो कमु इहो आहे त असां जेका हुननि जी जेका तनक़ीदी तौरु असां जेका रिपोर्टिंग कंदा आहियूं उन ते हू नोटिस वठी ऐं उनखे बहितरीअ तरफ़ आणनि। अॼु हिते मदे जी आया आहियूं त ॾिसंदासीं त कमु कीअं थियो आहे, सुठो थियो आहे, ख़राबु थियो आहे। ऐं जेको असांजो सिंध में जीअं कमु थियनि था ज़रूरु उअं ई थियो हूंदो, 100% कोन थो थिए। असल में यासीन साहब ॻाल्हि इहा आहे त जेको वॾे में वॾो मदे जी शहर जे वासियुनि जे तरफ़ां जेको क्वेश्चन पुटअप कयो वञे थो उहो इहो त जेको रोड ठहियो आहे उहो शुरूआति में बि कुझु हिसो छॾियो वियो आहे, वरी आख़िर में बि कुझु हिसो छॾियो वियो आहे। मुसाफ़िर खाने खां जेको जिंदे दरे जो मुसाफ़िर खानो आहे उन खां शुरू करे वञे पंहिंजे हाउस ते उते एंड कयो अथऊं। बाक़ी हीउ जेको आहे 100 क़दमनि जो फ़ासिलो हुयो इस्पताल जे गेट ताईं उन्हनि खे ठाराइणो घुरिजे आहे। जेसि ताईं मदे जी जो जेको पेवर ब्लॉक आहे जिते एंड थो थिए त ओसि ताईं हिननि खे ठाराइणो घुरिजे। जेका ॼाण मिली आहे त मां सम्झां थो बजट एसि ताईं जी आहे, मुकमिल ठहंदो। ऐं मतिलबु पेवर ब्लॉक जे लाइ हुयो, वरी पोइ वरी ख़बर पई पेवर न आहे, वरी डांबर वारो शुरू थियो आहे रोड ऐं एसि ताईं ठहंदो। बाक़ी बजट जी हेठि मथां ई हूंदी ज़रूरु, ठेकेदार ख़बर अथव अॻुवाट कमीशन वग़ैरह ॾेई हेॾो होॾो करे मस वञी ठीकु हासिलु कंदा आहिनि। उनखां पोइ उहो कमु वरी हितां असांजो प्रेशर गॾियल रिपोर्टिंग ॿियो टियों फशरी आहे न, इहा बि त पंहिंजे सियासतदाननि जे लाइ बि कामोरनि जे लाइ बि त उन ते अमल करे इहो रोड टुकड़ो जेकॾहिं ठाहियो अथऊं त तमामु सुठी ॻाल्हि आहे। पाण वरी ॾिठो कोन्हे ऐं जीअं ई पाण हाणे अचूं था पिया ॿी टॉपिक ते, ऐं त जेका कणिक आहे हिन वक़्तु वापारी जेके आहिनि उहे सरकारी सेंटर खुली विया आहिनि। मदीची में हिकिड़ो सेंटर आहे ऐं गड़ियासीन में शायदि आहे या न आहे हुनजी मूंखे ख़बर न आहे, चवनि था ज़िले शहर में 2 सेंटर आहिनि। न, गड़ियासीन में बि आहे, गड़ियासीन में बि आहे। त उन में जेको बारदानो आहे उहो पुठिएं अरसनि में जेको असां ॾिसंदा रहिया आहियूं त जेको बारदानो सरकारी हूंदो आहे उहो फिक्स हूंदो आहे, उन ते गवर्नमेंट ऑफ सिंध जो स्टैम्प लॻल हूंदो आहे, साल लिखियलु हूंदो आहे ऐं उन्हनि जो को न को निशान लॻल हूंदो आहे त सरकारी बारदानो आहे, हिन साल जी ख़रीद कयल कणिक आहे। ऐं हिन दफ़े माना हिकिड़ो अफ़सोसनाक अमल इहो नज़र अचे थो पियो त आम जेके आहिनि उन्हनि हिकिड़ो अछो बाजको रखियो आहे, उन ते बि स्टैम्प लॻल आहे, साल बि लिखियलु आहे, पर कचो माना उहो तव्हां वठंदो ई त हथ तां ई फेराईंदो सॼो रंग लही थो वञे ऐं उहो आम दुकान तां मिले थो। उहो आम वापारी बि उन ई बाजके में ख़रीद थो करे त सरकार बि उन ई बाजके में ख़रीद करे थी, त सुभाणे हिन तां कई मसइला पेश थी सघनि। कमांडो साहिबु, मां हक़ीक़त तां पर्दो खणां थो जी त हक़ीक़त हीअ आहे त हारी कार्ड में तक़रीबन 16,000 ऐं कुझु 100 जेके हारी कार्ड असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में थिया त उन में 2-300 जे मतिलबु हूंदा जेके हक़दारनि खे मिलिया हूंदा। बाक़ी जेके आहिनि जियालनि खे मिलिया आहिनि, जाली बंगलनि जे नौकरनि खे मिलिया आहिनि हारी कार्ड। हाणे उन्हनि जे मथां पर्दो रखण जे लाइ हुकूमत इहो ड्रामो रचायो आहे त जीअं माना फेक, सॼो सिस्टम ई फेक थी वियो आहे न। पाण 20 सालनि खां पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, जंहिंजे करे हाणे जेको हुननि खे सही थो लॻे उहो बसि करे था छॾनि। जीअं हाणे बसियूं पुराणियूं अचे बीहारियूं, बसि ताड़ी वॼी वियूं, अहिड़े हिसाब सां हाणे जियालनि जा उहे जेके आहिनि मतिलबु जियालनि खे ॿनी कोन्हे का, हुननि खे 1 एकड़ कोन्हे त हू काॾों इहे 2-3 मण आणींदा कणिक जो, हुननि जी वरी ज़ाहिर थिए त माना हीअ कणिक उन्हनि ॾिनी। सो इहे टोपी ड्रामो करे हेॾो जी होॾे, होॾो जी हेॾे मिलाए मिक्स करे वापारनि खां वठी या पंहिंजो मिटी मिलियल रेती मिलियल मतिलबु इहा पूराओ करे ऐं इहे बाजका भरे ऐं उमाणींदा त बाबा ठीकु आहे, पूराओ कंदा त असां हेतिरा लख या हेतिरा टन कणिक गॾाईसीं। इहो हुनजो ड्रामो रचायल आहे, उनखे वरी ढकण लाइ ॿियो ड्रामो कयो वियो आहे। भई गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी हारनि जे लाइ तमामु सुठी ख़बर हुई, जेको DC पंहिंजो आहे असांजो DC शिकारपुर, उन वीडियो बयान हिकिड़ो जारी कयो आहे त हारनि खे जेको आहे हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं कणिक असांजी हिते जमा कराईंदा त ॿिए ॾींहं ते उन्हनि खे पेमेंट थी वेंदी
ऐं मतिलबु सेंटर जेके आहिनि उहे गड़ियासिन में बि आहे, असांजे मथे जी शिकारपुर चइनी तालुकनि में सेंटर आहिनि, उहा सहूलियत बि आहे पंहिंजो हारनि खे। ऐं सुठी ॻाल्हि आहे इहो, पहिरियां हारनि खे थोरो मतिलबु तकलीफ़ हुई त पैसा हेॾो जा होॾे थी वेंदा, न मिलंदा, कीअं थींदो, उहा बि आसानी जेको आहे DC साहिब वारनि जे बयान मां असां ॿुधीसीं। ऐं अञा तजुर्बो कोन थियो आहे त वाक़ई इहो बयान हूंदा अमल थिए थो या नथो थिए। बाक़ी अॻु में कणिक में करप्शन थी आहे, हाणे बि थींदी, उहो त तव्हां सम्झी सघो था। फूड इंस्पेक्टर केरु आहिनि, किथां जा रखियल आहिनि, इरीगेशन किथां वारा आहिनि जिन हारी कार्ड जीअं जारी कया, पंहिंजो मुख़्तियार कार ऐं तपेदार कहिड़नि बंगलनि जा उहे वाठागिरी करे उहे वीचारा उहिदनि ते वेठा आहिनि, इहा ॻाल्हि त गुची कोन्हे का। अच्छा, इहो यासीन साहिबु तव्हां गुज़िरियल हफ़्ते जेका मतिलबु शिकारपुर में तकरीब थी या पीपल्स बस सर्विस जी उनजी तव्हां बराह रास्त कवरेज बि कई, हुते प्रोग्राम में मौजूदु बि रहियो। हिन वक़्तु उन्हनि ते वरी तनक़ीद बि थिए थी त पुराणियूं गाॾियूं आहिनि, पुराणियूं बसियूं आहिनि, ॿियो किरायो बि फुल आहे। 120 रुपया हिकिड़ो माण्हू रसीद ॾेखारे पियो त किरायो जेको आहे ॾिसो जेको वरितो वञे थो 120 रुपया, त बाक़ी बेनिफिट छा आहे हुनजो? सुणा हाणे पाण वियासीं इन तनक़ीद खां बाद में वरी ॿिए ॾींहं ते रिपोर्टिंग करणु, पाण बस में असां सफ़र बि करे ॾिठोसीं त आम जेका उतां जी रूट आहे उनजो किरायो आहे 130 रुपया, ऐं उहे कोच जेके आहिनि AC कोच कोन आहिनि, नॉन AC, ऐं उन में रेड बकरियूं जीअं माना ॾिसो था सिस्टम सॼो, हिन में सफ़ाई सुठाईअ जो तमामु सुठो इंतज़ाम आहे। ऐं पंहिंजो जेको हुननि जो रवैयो आहे क्लीन ड्राइवर जो, उहो मुसाफ़िरनि जो सुठो आहे, एयर कंडीशन माहौल आहे, ऐं पंहिंजो 20 मिंटनि में बस अचे थी, वरी ॿी बस मतिलबु अचे थी, उहा वञे थी। 120 रुपया किरायो, 30 रुपया पंहिंजे पैसेंजरनि खे रिआयत ॾिनी वई आहे आवाम खे सरकार पारां। 10 रुपया थियो न, 30 रुपया, 100 हूअं 150 रुपया किरायो आहे हिननि जी। अच्छा, इन गाॾीअ जो 150 आहे, हूअं आम जेका ॿी ट्रांसपोर्ट आहे उहो ॿी ट्रांसपोर्ट जो 150 रुपया किरायो आहे, आम ट्रांसपोर्ट जो। हिननि जेको आहे पंहिंजी एयर कंडीशन ऐं इहा जेका उहा बि सहूलियत ॾियण सां गॾो गॾु 30 रुपया जेको आहे 30 रुपया सहूलियत बि आहे, ऐं सुठो माहौल बि आहे। न पोइ त सुठो आहे, तमामु सुठो इहो मिलियो आहे। बाक़ी हाणे बसियूं जेकॾहिं रथियलां ॾिनियूं, ठहियलां ॾिनियूं, सिंध गवर्नमेंट जे कुझु माण्हुनि सां जेको आहे असांजो ज़िम्मेवारनि सां ॻाल्हि थी, हुननि जो मां तर्जुमान न आहियां, पर हुननि सां इहो ई सुवालु खणी पाण कईसीं त बाबा छा मसइलो आहे जो पुराणी बसियूं अची वयूं आहिनि। पोइ हुन चयो सिंध समूरी सिंधियुनि जे माण्हुनि जी आहे, हितां वारी शइ हाणे हिते बीहारियूं, हितां वारी होॾे कयूं, जेकॾहिं ॿियूं शयूं न पियूं अची सघनि या न पहुतियूं त उहो बस जेकॾहिं बीठी त कोई इशू कोन्हे। मतिलबु असांखे हिकिड़ो प्रोजेक्ट मिलियो। उनखां अलावा तमामु सुठी ख़बर हिकिड़ी ॿी असां सोशल मीडिया ते ॾिठी, ज़िले चेयरमैन हिकिड़ो लेटर जारी कयो आहे, ऐं हुते तकीर में बि जेको आहे हुन घुर कई शर्जील नाम खां, ऐं हाणे जेको आहे असांजे CM खां बि हुन घुर कई आहे त असांखे हिकिड़ी बस जो रूट जेको आहे सखर लाड़काणो जेको असांजे मदई जी ऐं हितां जे लखी वारा जेके बि मतिलबु आवाम खे ॾाढी सहूलियत मिलंदी, ऐं बिल्कुलु सहूलियत आहे तॾहिं माण्हू डिमांड कनि था। सो इहा तनक़ीद थींदी आहे, पर इहा बस वारो तमामु सुठो हिकिड़ो सुठी हिकिड़ी पेशरफ़्त आहे, सुठो बेनिफिट आहे आवाम जे लाइ। अगरि इहा सहूलियत मिली वञे थी त ॾाढो सुठो हूंदो, फ़ाइदो मिलंदो। पर मां सम्झां थो पियो त हिन वक़्तु जेको लेटर लिखियो आहे ज़ुल्फ़कार ख़ान उनखे एतिरो एप्रीशिएट त कयो वञे थो, पर मां सम्झां थो पियो त एप्रीसिएशन तॾहिं असां वधीक उन्हनि खे हक़दार सम्झूं आहे जॾहिं शिकारपुर खां पहिरियां हिन रूट खे सर्विस मिले आहे। सही आहे, ऐं उन में एफर्ट्स ज़ुल्फ़कार ख़ान जो शामिलु हुजनि हा। ॾिसो न, शिकारपुर खां सखर जेको रूट जो जेको डिस्टेंस आहे खणी थोरो ज़रूरु हूंदो, पर उहो एॾो ज़रूरी न हो जेतिरो जेको आहे लाड़काणे खां सखर। 2 मेट्रोपॉलिटन सिटियूं आहिनि जिन खे हिक ॿिए खे ॻंढाइणु मिलाइणु, ऐं विच में डिस्टेंस केॾो आहे वॾो, ऐं उन सां गॾोगॾु ट्रांसपोर्ट जी शदीद ज़रूरत हुई। ऐं ज़ुल्फ़कार ख़ान जा हिन वक़्तु जेतोणीकि तालुकात ऐं लाॻापा जेका अदी फरियाल टालपुर साहिबा था आहिनि, ख़ासि करे वरी ज़रदारी था हुई, ज़मीनूं वमीनूं वरितियूं आहिनि, त हाणे उन सां बि जेके आहिनि ज़ुल्फ़कार ख़ान जा तालुकात जेको आसिफ़ ज़रदारी सां बि ॿुधण में अचे थो त जुड़ी विया आहिनि। तमामु उन हवाले सां हू जेकॾहिं एफर्ट्स वठनि हा शायदि उहे वधीक उन जे लाइ यूज़फुल ऐं फ़ाइदेमंद साबित। कमांड साहिब ज़बरदस्त निशानदेही तव्हां कई आहे, पर तालुकातनि जी जेकॾहिं ॻाल्हि अचे थी न त मैडम फरियाल टालपुर जे पंहिंजे रते देरे वारे तक ते पंहिंजो चेयरमैन आहे बिलावल साहिबु, उन जे रते देरे खां लाड़काणे वारे रूट ते या नई देरे खां पंहिंजो कोन्हे का इहा बस तालुकातनि जे करे कोन्हे। जेके दिलचस्पी वठनि था, गवर्नमेंट सां वञी रुजू कनि था, कोशिशूं वठनि था, उनजो हाणे MP जेको इम्तियाज़ शेख आहे उन तमामु प्रोजेक्ट ॾिना आहिनि असांजे शिकारपुर खे, जीअं कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे, खोड़ सारा मतिलबु इलाही प्रोजेक्ट ॾिना आहिनि। उन हवाले सां हुन कोशिशूं वठी ऐं इहो ज़बरदस्त हिकिड़ो कमु करायो। उन खां बाद में जेको आहे हाणे खैरपुर खे बि मिलियो आहे, राणीपुर खे बि मिलियो आहे,
ऐं शुरूअ में पंहिंजो कराचीअ खां इहो आगाज़ सही। थियो। असांखे लॻे थो त जेकॾहिं सियासतदान वाक़ई दिलि सां कोशिशूं कनि कनि था ऐं पोइ थी वेंदो कमु, मां सम्झां थो। ठीकु आहे यासीन साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजूं क़ीमती घड़ियूं असांखे ॾिनियूं। वरी इंशाल्लाह ताला नेक्स्ट टाइम तव्हां थैंक यू, मुलाक़ात थैंक यू, थींदी। थैंक यू।